नाज़रीन नवासा ख़बर शेयर कनालू रिपोर्ट कर रहा है। शहबाज अली मल्हा गुज्जो में वसंदड़ बरसातुनि सबबि गुजे लॻ क़ौमी शाहराह भरिसां ॻोठ अली मोहम्मद कातियार पाणी हेठि अची वियो। केतिरनि ई घरनि में पाणी दाख़िल थियण सबबि ॻोठाणनि तरफ़ां महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाइण शुरू कई वई आहे। उन सिलसिले में ॻोठाणनि मेणान वेलफेयर एसोसिएशन जे सदर मोहर ख़ान कातियार, लुधो कातियार, रफ़ीक कातियार, मोहम्मदुर रहीम कातियार ऐं ॿियनि प्रेस क्लब गुजो पहुची साफ़ नाडो दाहींदे चयो त सॼो ॻोठ ॿुॾी वञण जे बावजूदि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे ऐं संदन सार न लधी आहे, जंहिं करे बरसातुनि जो पाणी घरनि में बीही वियो आहे ऐं ॻोठाणा लॾ पलाइण ते मजबूर थी विया आहिनि। ॻोठाणनि हद जे MPA अली हसन ज़रदारी, DC ठट्टो सूदो ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि खां घुर कई आहे त ॻोठ अली मोहम्मद कातियार मां पाणी निकाल कराए ॻोठाणनि जी थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। गुजे लॻ बरसातुनि बाद पाणी हेठि आयल ॻोठ अली मोहम्मद कातियार जा घर